दड़ो भरसा रट्टा जे ॻोठ ताहिर सोमरो में मंशियात ख़िलाफ़ सिजावल टट्टू टंडमोत ख़ान ऐं बदीन ज़िलनि जी 40 पुलिस मोबाइल में सवार पुलिस एहलकारनि तरफ़ां ॻोठ जो सर्च ऑपरेशन कयो वियो। 42 घर जी तलाशी वरिती वई। का बि मंशियात बरामद न थी सघी आहे। सिजावल पुलिस जे एसएसपी अलीना राजपूत जी हिदायतनि दड़े भरसा रट्टा जे ॻोठ ताहिर सोमरो में मंशियात जी रोकथाम लाइ सिजावल टट्टू बदीन ऐं टंडमोत ख़ान ज़िलनि जी 40 पुलिस मोबाइलनि ऐं बख़्तरबंद गाॾियुनि में सवार सवें एहलकारनि तरफ़ां सर्च ऑपरेशन करे 42 घरनि जी तलाशी वरिती वई, पर पुलिस के कंहिं बि घर मां मंशियात बरामद न थी सघी, न ई कंहिं मंशियात फ़रोश जी गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। इन सिलसिले में मंशियात ख़िलाफ़ पुलिस ऑपरेशन जी अॻुवाणी कंदड़ दड़ो पुलिस जे एसएचओ इंस्पेक्टर ज़ुल्फ़कार अली शर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त एसएसपी सिजावल जी हिदायतनि ते 4 ज़िलनि जी पुलिस ॻोठ ताहिर सोमरो में लिस्टेड मंशियात फ़रोश जी गिरफ़्तारी लाइ सर्च ऑपरेशन करे तक़रीबन 42 घरनि जी तलाशी वरिती, पर कंहिं बि घरनि मां मंशियात न मिली सघी ऐं न ई को मंशियात फ़रोश गिरफ़्तार थी सघियो आहे। हिन वधीक ॿुधायो त मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ पुलिस जो अञा बि वधीक कार्रवाई जारी रहंदियूं। ॿिए तरफ़ डिस्ट्रिक्ट काउंसिल सिजावल जे मेंबर अब्दुल अज़ीज़ सोमरो, यूनियन काउंसिल खानपुर जे चेयरमैन रियाज़ सोमरो, वाइस चेयरमैन इकबाल सोमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त चंद मंशियात फ़रोशनि जे करे सोमरा जे ॿियनि ज़ात बाइज़त माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे संदन मथां दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो वियो ऐं केतिरनि ई बेगुनाह माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त 7 माण्हुनि खे बग़ैर FIR जे खबे गुम कयो वियो आहे। हिन चयो त रट्टा जे ॻोठ में उस्ताद, वापारी, डॉक्टर, इंजीनियर, हाफ़िज़ क़ुरान ऐं बाइज़त सियासी माण्हू रहनि था। चंद मंशियात फ़रोशनि जे करे सॼी सोमरा बिरादरी जी तज़लील मुनासिब अमल न आहे। हिननि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP सिजावल खां मुतालबो कयो त मामले जी शफ़ाफ़ इंक्वायरी कराए गिरफ़्तार बेगुनाह माण्हुनि खे आज़ाद कयो वञे। असांजो मैडम अलीना राजपूत खां हिकिड़ो इहो सुवाल कोन्हे, हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, महिरबानी करे जीअं त पूरी सिंध में, पूरी पाकिस्तान में, पूरी दुनिया में माण्हू ॿाहिरि हूंदा ईद अची पंहिंजे घर कंदा आहिनि। असां सां इहो सलूक कयो वियो आहे जीअं असांजा पहिरीं 6 ॼणा खणी आया बेगुनाह हुआ, वरी 7 माण्हू ई खणी बेगुनाह पूरी लिकाए छॾिया आहिनि। असांजी रिक्वेस्ट आहे जीअं ईद हज वारी ईद अचे पई, हिते इहे 7 माण्हू ॾियनि जीअं पंहिंजी फैमिली सां ईद कनि, ऐं इहो ॾुआरी कोन्हनि, पंहिंजो नाला कोन्हे FIR में। इहो रिक्वेस्ट आहे त महिरबानी के माण्हू असां ॾियारिया वञनि जीअं तूं पंहिंजे बचनि सां ईद कनि, सगोरे ॾींहुं पंहिंजे घर में ईद। जीअं त जनाब IG साहब सिंध, जनाब DIG साहब हैदराबाद, जनाब SSP साहब सिजावल हीअ हुकूमत असां सर्च ऑपरेशन कईसीं मंशियात फ़रोशनि ऐं वारनि ख़िलाफ़, ऐं असां